बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों साथियों ॿुधंदड़ो तव्हां सॼणनि जी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां शल जिथे हुजो शाद ऐं आबाद हमेशह मुस्कुराईंदा रहो। दोस्तो, असांजी अलफ़ लैला सीरीज़ जूं 150 क़िस्तूं पूरियूं थी चुकियूं आहिनि, जेके असां तव्हां दोस्तनि जी ख़िदमत में पेश कयूं आहिनि। अॼु उन सिलसिले जी क़िस्त नंबर 151 सां तव्हांजे असां साम्हूं आहियूं। असांजो क़िसो हले पियो गुलनार बहरिया ऐं उन जे पुट जो क़िसो। कलोके में असां तव्हांखे ॿुधायोसीं त हिन जो पुटु जेको हुयो अची जवान थियो, बादशाही बि संभालियईं। पोइ हिन ॾे पंहिंजा गुलनार ॾे जेके माइट हुअसि, भाउ या माउ या भेनर, उहे पयूं ईंदियूं, पिया ईंदा। पोइ हिकिड़े दफ़े हिन जो भाउ जेको सालियो हुयो उहो आयो हिन वटि। ही पाण में भाउ भेण कचहरी पिया कनि। शहज़ादो सुतो पियो हो पर जाॻे पियो। त हिन पंहिंजी भेण खे चयो त तूं पुटु तुंहिंजो जवान थियो आहे, तूं हिन जी शादीअ जी छो नथी करी, हिन जी शादी कराए। पर शादी कराईंसीं, असां हिन जी शादी करायूं बहरी शहज़ादियुनि सां। शहज़ादियूं खोड़ आहिनि, बहरी शहज़ादियूं, उन्हनि मां जेका तूं चयो त असां हिन जी शादी करायूं। गुलनार खे उहे पसंदि न आहियूं, हुन नाला खयां गुलनार खे पसंदि न आहियूं। साले चयसि 100 शहज़ादियुनि जा साले हिनखे नाला ॿुधाया, पर हुन चयो त न। हिन चयो बाक़ी हिकिड़ी शहज़ादी रही आहे, पर पहिरियों ॾिस त तुंहिंजो पुटु त को नथो जाॻे। शहज़ादे जो ॿुधो त मिखिर करे छॾियो। ॾिस चईं त सुतो पियो। साले चयसि त मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ी बहरी शहज़ादी आहे जेका तुंहिंजे पुट लाइ ज़बरदस्तु आहे, मुनासिबु आहे। पर वरी बि तोखे मां इहो थो चवां त ॾिस, असां पाण में पिया था ॻाल्हायूं त हू जाॻे त कोन थो। त थी सघे थो मूंखे खुटको आहे त तुंहिंजो छोकिरो पोइ असांजे हथनि मां न हली वञे। हिन चयसि तूं छो थो एॾो मतिलबु सीरियस थी इन मसइले खे खणी आहे, हिरास पखेड़ी। ॿुधाए न त केरु आहे, छोकिरी केरु आहे, उन्हनि जो नालो छा आहे। मां जेके तो नाला खयां आहिनि, जेके बि बादशाह सुझनि था मूंखे, बहरी बादशाह, उन्हनि जी धीअरुनि जी मूंखे ख़बर आहे। तो जिन जा नाला खयां आहिनि, कहिड़ी आहे जंहिंजी मूंखे ख़बर न आहे, जेका तूं चईं थो त अञा हिकिड़ी आहे। तूं मूंखे ॿुधाए, मां ॾिसां त हूअ मुंहिंजे पुट जी क़ाबिल आहे। जे क़ाबिल हूंदी त मां हुनजे पीउ ॾे निकाह जो पैगाम मोकिलींदसि। पोइ भले उन ते मुंहिंजो केॾो बि ख़र्चु अचे, तूं ॿुधाए त न, तूं ड्रिजु न, मुंहिंजो पुटु सुतो पियो आहे, तूं मूंखे ॿुधाए। हिन चयसि त मां ॻाल्हि त तोसां कयां, पर वरी बि मां ड्रिजां थो त तुंहिंजो पुटु जाॻंदो न हुजे। चई त अदा तूं ॻाल्हि कर न, ड्रिजु न, ॻाल्हि कर। चई त भेण, तुंहिंजे पुट जे लाइ शहज़ादी जोहरा खां सवाइ ॿियो को मुनासिबु न आहे। मां बि हिन महिल तुंहिंजी ॻाल्हियुनि मां सम्झो आहे। उहा ई शहज़ादी आहे जेका तुंहिंजे पुट सां सूंहं में सभिनी वस्तुनि में हमपल आहे, हुन जे बराबरि आहे। ऐं मां बि जेतिरे क़दुरु घुमियो फिरियो आहियां त उन खां वधीक ख़ूबसूरत न समुंड ते आहे का, न ख़ुश्कीअ ते आहे। मां कहिड़ी उन जी तारीफ़ कयां, ॾाढी सुहिणी आहे। जेके बि सूंहं जूं वस्तूं बयानु थींदियूं आहिनि उहे सभु हुन में आहिनि। हिन जॾहिं उन जो नालो खयूं त गुलनार चयसि त हा भाउ, तूं सही थो चईं, बराबरि। मां जॾहिं नंढी हुअसि त इहा मुंहिंजी सहेली हूंदी हुई। मां त हिनखे ॾिठो आहे, गॾु खेॾियाऊं। चङो टाइम थी वियो आहे, थी सघे थो त हिन महिल असां हिक ॿिए खे सुञाणे बि न सघूं। 18 साल थिया आहिनि जो असां हिक ॿिए खे ॾिठो न आहे। ऐं तूं जेका ॻाल्हि करीं थो
त मां बि इहो थी चवां त इन खां सवाइ ॿियो को जोड़ जीस मुंहिंजे पुट जो न थी। शहज़ादो ॿुधे पियो, सभु मुंड खां वठी पे हिननि जो किसो सॼो ॿुधे। हिन जो ॿुधो वरी माउ बि हिन जी उन ॻाल्हि जी ताईद कई त हिन सम्झो त बराबरि इहा का अहिड़ी हूंदी जो मुंहिंजी माउ बि इन ते मुतफ़िक़ थी आहे। जेकर शादी खां अॻु में मां ॾिसां, जेकर इनखे शादी खां अॻु में मां ॾिसां, हीअ पाण में ॻाल्हाइनि पिया वेठा, शहज़ादे खे हूरा पूरा थी विया। साले चयसि तॾहिं हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, समुंड जे बादशाहनि में हिन जो जेको पीउ आहे शहज़ादीअ जो, इन खां वधीक को बेवकूफ़, इन खां वधीक को ताक़तवर न आहे। सो जेसि ताईं हिन जे पीउ ॾे असां नियापो मोकिलियूं, पैगाम मोकिलियूं, उहो मंज़ूरु न करे, पंहिंजे पुट सां इहा ॻाल्हि न कजां। जेकॾहिं हुन मंज़ूरु कयो त शुक्र कजां, जेकॾहिं हुन रद्द कयो ऐं पंहिंजे धीउ जो तुंहिंजे पुट सां निकाह न कई त पोइ भला वरी हाणे ज़ोर जी ॻाल्हि न आहे, पोइ किथे ॿिए हंधि कंदासीं। तंहिंजे करे थो चवईं त पंहिंजे पुट सां ॻाल्हि न कजां। चईं त हा दा तूं सही थो। इहे पाण में ॻाल्हियूं करे हे सुम्ही पिया। शहज़ादे जी निंड फिटी वई, शहज़ादे जी निंड फिटी वई, पर हिन माउ सां ॻाल्हि न कई। न शहज़ादीअ जो नालो खईं माउ जे अॻियां, न मामे जे अॻियां, न वरी को हिननि खे इहो औंत ॾिनई त मां इहे तव्हांजो कचहरी ॿुधी आहे, तव्हांजूं ॻाल्हियूं ॿुधियूं अथऊं। सॼी राति पे पासा वराई, सॼी राति पे पासा वराई। सुबुह थियो, हे ऐं हिन जो मामो ॿई विया हमाम ते। हमाम तां वेंदी निकिता, आया, शराब पीतुनि, मानी खाधनि, मानी खाई ऐं साले उथियो। साले उथियो हिन बादशाह, हाणे बादशाह हो बदर, शहज़ादो बि चइजेसि बादशाह बि हुयो, शहज़ादो हुजो माना नंढो। बदर खे हिन जी माउ खे चईं त मूंखे हाणे तव्हां इजाज़त ॾियो, चङा ॾींहं मूंखे थिया आहिनि त मां वञा पंहिंजे मुल्क। अमां इंतज़ार में हूंदी। बादशाह बदर हिन खे चयो त मामा अॼो को ॾींहुं तरस। हुन चयो हाणे भाणजा बादशाह बि आहे, भला आंगल कयो अथई। चईं भाई ठीकु आहे, भला मां तुंहिंजे चवण थी करे अॼो को ॾींहुं रहां थो। मामा हाणे अॼु हीअं कर, अॼु हल त हलूं था बाग़ में घुमणु। हलिया बाग़ में घुमंदे घुमंदे घुमनि पिया, हेॾे होॾे चकर पई ॾिन। घुमंदे घुमंदे बादशाह बदर हिकिड़ो वणु हुजे, वॾी छांव हुजेसि, उनजे हेठां वेही रहे। थधिड़ी हवा पई लॻे, दिलि पई चएसि जेकर हिते सुम्ही पवां, पर हिते हिनखे उहे ॻाल्हियूं यादि पयूं त रातो पियूं, रातो जूं ॻाल्हियूं यादि पयूं अचनि। इहे ॻाल्हियूं यादि बि करे पियो, सदा साह बि खणे पियो। मामस हिन खे ॾिसी वरितो, मामस हिन जो इहो रंग ॾिसी वरितो। मामस ईअं हथ ते हणी चईं हल सही ॿुधाए, राति असां जेको पाण में ॻाल्हायोसीं पिए, तो इहे ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि, तुंहिंजे माउ सां जेके मां ॻाल्हियूं कयूं पिए, जेका मां शहज़ादीअ जी तारीफ़ कई। बदर चयसि हा मामा, मां सॼियूं तव्हांजूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हाणे जो मां ॻाल्हि ॿुधी आहे ईअं सम्झ त मुंहिंजो आरामु फिटी वियो आहे। मां त हुते शादी खां अॻु में मां हुनखे ॾिसां। ऐं भाउ मां तॾहिं त माणे खे चवां पियो, हे त कमु ख़राबु थी वियो, हल हलूं था घर, तुंहिंजे माउ सां हली थो ॻाल्हि कयां, उन सां ॻाल्हि कयां थो, पोइ जे उन इजाज़त ॾिनी त मां तोखे पाण सां गॾु वठी वेंदुसि।
ऐं शहज़ादीअ ॾे पैगाम सां मोकिलियऊं तुंहिंजी शादीअ ते, छो जो तुंहिंजी माउ खां मोकल वठणु ज़रूरी आहे। जेकॾहिं हिन मां उनखे बिना ॿुधाइण जे इहो कमु कंदुसि त मूंसां भेण नाराज़ थी वेंदी, ऐं भेण जो नाराज़ थियणु हक़ ते हूंदो, छो जो हिकिड़ो दफ़ो हूअ मुंहिंजे करे ई असां खां जुदा थी वई, 4 साल असां खां जुदा थी। ऐं हाणे बि मां जेकॾहिं ईअं थींदो त तव्हां ॿिन्हिनि में जुदाईअ जो सबबु थींदुसि मां। ऐं तूं जेकॾहिं ईअं सफ़ा लाहे पाहे उन शहज़ादी जे पोयां लॻंदे त हीअ बादशाही त बादशाह खां सवाइ ईअं रायगान थी वेंदी, रहियत जो को ॾिसण ख़्यालु रखण वारो न हूंदो, मुल्क जूं हालतूं ख़राबु थी वेंदियूं, छो जो तूं हिन महिल आम माण्हू न आहे, तूं त बादशाह आहीं। हिन चयो त मामा सही ॻाल्हि थो करीं, पर जे न अम्मा सां खां पुछंदासीं न त अम्मा असांखे मोकल न ॾींदी। मां पंहिंजी माउ खे सुञाणे, तंहिंजे करे मां त अम्मा खां इहा राय न वठंदुसि। हीअ मामे जे अॻियां रोअणु लॻो। हाणे अची साले फाथो, ॻाल्हि करे थी फाथो। हिन चएसि हाणे तूं रो न, मूंखे बि ख़बर आहे त तुंहिंजी माउ मोकल न ॾींदी। ठीकु आहे, मां तोखे गॾु वठी थो हलां, तोसां ई गॾु मोटंदुसि। साले जेॾी महिल अंदाज़ो लॻायो त हे पंहिंजी माउ सां इहा ॻाल्हि करणु नथो चाहे, छो जो माउ सां ॻाल्हि कंदो त माउ हुनखे रोकींदी, हिन पंहिंजे आङुर मां हिकिड़ी मुंडी लाथी। आङुर मां मुंडी लाथई, उन ते अलाह ताला जा मुख़्तलिफ़ नाला जीअं थींदा आहिनि, मुख़्तलिफ़ नाला लिखियलु हुया। उहा ॾिनई बादशाह बदर खे। हिन खे चई त हीअ पाए हिनजी आङुर में पाए। हीअ पाईंदे त सामूंडी जानवर, मच्छियूं या ॿिया जेके जीत ॼणा सामूंडी थींदा, उन्हनि खां तुंहिंजो बचाव थींदो, तूं महफ़ूज़ रहंदो। हिन मामे खां उहा मुंडी वठी पंहिंजे आङुर में पाती। हे उतां ई निकिता, घर कोन विया, उतां ई निकिता। महल जेको हुयो सो महल त समुंड जे किनारे ते हुयो, हिननि अची पाणी में गोतो हुयो। जल्दी अची हे साले जे महल में पहुता। जीअं हे महल में आया त हिन जी नानीअ जी नज़र हिन ते पइजी वई। नानी जी नज़र पइजी वई। हिन अची ऐं नानीअ जो जे हथनि खे चुमी ॾिनी। नानी उथी हिन खे भाकुर बि पातई, इन जे नेड़ ते चुमियूं ॾिनई। आबाद सुठो थियो आहीं, पर ॾे ख़बर माउ तुंहिंजी कीअं आहे? चई अम्मा त ख़ुशि आहे। साले जो हे हेॾो कमु करे वेठो हो त चई त हाणे भेण सां बि ॻाल्हि कान कई अथमि, भला माउ खे त एतमाद में वठां। हिन माउ सां इहे सॼियूं ॻाल्हियूं कयूं त मां भेण सां इहे माइटीअ जूं ॻाल्हियूं कयूं, ऐं ॻाल्हियुनि में मिसाल हीअ ॻाल्हि निकिती आहे। हाणे हे सफ़ा बिर थी बीठो आहे, हाणे मजबूर थी मां हिन खे हिते वठी आयो आहियां, भेण खे का ख़बर कान्हे। मतिलबु सॼो किसो पंहिंजे माउ खे ॿुधायो। हाणे हे ज़िद करे इन लाइ आयो आहे त शहज़ादी जे पीउ ॾे पैगाम मोकिले त उहो हिन सां शहज़ादीअ जी शादी करे। नानी जो हिन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, पंहिंजे पुट सालेह जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त उनखे ॾाढी कावड़ आई, जोश में अची वई, ॾाढी परेशान बि थी। पुट खे चई अबा तूं वॾी ग़लती कई जो तो शहज़ादीअ जो ज़िक्र पंहिंजे भाणजे जे साम्हूं कयो। तोखे पाण ख़बर आहे त हिन जो पीउ जेको बादशाह आहे केॾो त हिकिड़ो बेवकूफ़ आहे, पर ताक़तवर बादशाह आहे, ज़ालिम आहे। ऐं वॾी ॻाल्हि त उहो पंहिंजे धीउ जे मामले में ॾाढो बखील आहे। जेके सामूंडी बादशाह आहिनि उन्हनि सभिनी हिन ॾे पंहिंजी धीउ सां शादीअ जे लाइ पैगाम मोकिलिया, पर हिन कंहिं सां बि हा न कई, सभिनी खे ठुप जवाबु ॾेई छॾियो, को बि हिनखे न वणियो।
सभिनी खे रद्द करे चई हुननि खे इहो त तव्हां मुंहिंजे धीउ जे बराबरि न आहियो। सो तोहे वाह जो कमु कयो आहे। हाणे जेकॾहिं मूंखे खुटको थो थिए त असां बि हुन ॾे नियापो कयूं ऐं उहो जीअं ॿियनि खे जवाबु ॾिनो अथई असांखे बि ईअं जवाबु ॾे त वाह पोइ इन सां त असांजी वॾी बेइज़ती थींदी। कमु त ॾाढो ख़राबु करे आयो आहे तूं। अमां पोइ हाणे छा कयूं? हाणे मूंखे कहिड़ी ख़बर, मां त भेण सां पे ॻाल्हियूं कयूं, हाणे हे चहिरियो थी पियो आहे। हाणे हे चहिरियो थी पियो आहे त भले मुल्क मुंहिंजे ॾियणो पए त मां मुल्क बि ॾींदुसि, पर मूंखे शादी न था करणी। पर मां असांजो भाणिजो ॾिस, तूं नानी वारी हैसियत में न ॾिसेसि, आम औरत वारी हैसियत में ॾिसेसि त केॾो त सुहिणो आहे। वॾी ॻाल्हि त बादशाह हुआ। सो तूं छा थी सम्झी त बादशाह हिन खे जो पैगाम रद्द कंदो? मां सोचियो आहे त बादशाह जे शाया निशान कुझु याकूत खणी वञा ऐं हुन खां धीउ जो संग तलबिया, धीउ जो संग तलबिया। जेकॾहिं हुन को बहस कयो त मुंहिंजी धीउ सुहिणी आहे त चवंदोमांसि त मुंहिंजो भाणिजो ॾिस। हुकूमत जी ॻाल्हि कंदो त चवंदोमांसि मुंहिंजो भाणिजो ॾिस, उनजी हुकूमत ॾिस। सो हाणे त भाणिजो बि ज़िद करे बीठो आहे, इन खां सवाइ ॿियो को चारो बि कोन्हे को। हाणे अमां इहो कमु करिणो, मूंखां ई हीउ किसो हलियो आहे ऐं मूंखे ई इहो किसो पूरो करिणो आहे। मां चयो सभा जेका तुंहिंजी मर्ज़ी, पर हुन सां तेज़ थी न ॻाल्हाइजे, छो जो हुनजी हिमाकत ऐं हुनजी ताक़त सभिनी खे ख़बर आहे त अहमक बि केॾो आहे ऐं वॾी ॻाल्हि त ताक़तवर बि आहे। मूंखे खुटको आहे त मता तोखे को नुक़सानु न पहुचाए, छो जो हो कंहिंजे फलक ई न आणींदो आहे। अमां बसि दुआ कर। हिन ॿ थेलियूं खयूं, उन्हनि में हीरा याकूत ऐं ज़मरत क़ीमती पथर पंहिंजे ग़ुलामनि खे ॾिनई, मथे ते रखाई, वॾियूं थेलियूं मथे ते रखाई, पंहिंजी भाणजे खे गॾु कयूं, सिधा आया बादशाह जे महल ते अची ऐं नियापो कनि, अंदरि वञण जी इजाज़त घुरी। घड़ीअ में हिननि खे इजाज़त मिली वई त अचो बादशाह तव्हांखे घुरायो। हे जीअं अंदरि विया, बादशाह जे साम्हूं झुकी हिननि अदब सां सलाम कयो। बादशाह हिननि खे ॾिठो, बादशाह उथी बीठो, हिननि इज़त एतिराम सां हिननि खे विहारे। कुझु देरि रखी ऐं बादशाह चयो त सालिह तुंहिंजो अचणु मुबारक थियो आहे, तूं त भेण असांखे सफ़ा छॾे ॾिनो हो, तूं त ईअं असांखे सफ़ा विसारे छॾियो हुई। भला ॾे ख़बर कहिड़ी ज़रूरत पई थी जो अॼु मूं वटि आयो आहे, ॿुधाए त मां तुंहिंजी ज़रूरत पूरी कयां। सालिह वरी उथी बादशाह खे झुकी सलाम कयो। हिन ॿई थेलियूं जेके खणायूं, उहे ॿई थेलियूं बादशाह जे साम्हूं खोले, उन मां हीरा याकूत जवाहर उहे कढी बादशाह जे साम्हूं ईअं रखी। बादशाह सलामत। मुंहिंजी दिलि चयो, उनजे करे मां हे हदियो तव्हांजे लाइ आंदो आहे, सो मुंहिंजी दिलि न रंजायो, मुंहिंजो हे हदियो तव्हां क़बूलु कयो। बादशाह चयसि त भला मूंखे जेको तूं हीअ सूखड़ी थो ॾीं, हदियो थो ॾीं, को त सबबु आहे न, छाजे करे थो ॾीं? ॻाल्हि कर, बसि ॻाल्हि खे नटाए न, वकड़ न ॾे, पंहिंजी ज़रूरत बयानु कर त मां तुंहिंजी ज़रूरत पूरी कयां। बसि ॿुधाए। सालिह वरी उथी झुकी हिनखे सलाम कयो, चई साईं मुंहिंजी ज़रूरत अहिड़ी आहे जंहिंखे तव्हां ई पूरो करे सघो था,
तव्हांजी ताक़त में आहे, तव्हांजे वस में आहे, तव्हां उन ते मालिक आहियो। न मां तव्हांखे का घणी तकलीफ़ ॾियणु थो चाहियां, न वरी मां कोई एॾो चरियो आहियां जो मां बादशाह सलामत खे अहिड़ी ॻाल्हि चवां जेका बादशाह सलामत जे अख़्तियार में न हुजे, हथ में न हुजे। कंहिं सियाणे जो कौल आहे त जेकॾहिं तूं चाहीं थो त माण्हू तुंहिंजी ॻाल्हि मञनि त उन्हनि सां का बि अहिड़ी ॻाल्हि न चयो जेका हुननि जी ताक़त खां ॿाहिरि हुजे। सो साईं, मां अहिड़ी हिकिड़ी मुंहिंजी हाजत आहे जेका तव्हां वटि तव्हां खां घुरणु आयो आहियां, जेका तव्हांजे अख़्तियार में आहे। बादशाह चएसि त तमहीद न करे, घणी तशरीह न करे, साफ़ साफ़ अखरनि में ॿुधाए त तोखे छा खपे। हाणे बादशाह जो हिनखे सफ़ा असुलु ईअं चयो त हिन बादशाह खे चयो त बादशाह सलामत, मां बेबहा मोती, खज़ाने जो हीरो, तुंहिंजी धीअ जोहरा जेका आहे शहज़ादी, उन लाइ निकाह जो पैगाम आंदो अथमि। बादशाह सलामत, मूंखे नामुराद न कजां, मूंखे नाउमीद करे वापसि न कजां। हिन जो इहो बादशाह खे चयो त बादशाह खां टहकु निकिरी, पर टहकु बि बाक़ाइदे ईअं लाॻी पिया, खिल में बादशाह वेड़िजी वियो सभु। खिली 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 बादशाह चयो हिनखे, सालिया मां त तोखे ॾाढो सियाणो सम्झंदो हुउसि, त तूं अकुलमंद आहीं, समझदार आहीं, पर तुंहिंजी अकुल खे छा थियो आहे जो अहिड़ी ॻाल्हि करे पंहिंजी जान ख़तरे में थो विझे। तूं अहिड़े बादशाह जी धीअ थो घुरीं जेको मुल्कनि जो मालिक आहे। तूं एॾो वॾो कॾहिं खां थी जो इन मर्तबे ते अचणु थो चाहीं? तुंहिंजी अकुल मत मरी वई आहे छा जो मुंहिंजे अॻियां तूं अहिड़ियूं ॻाल्हियूं थो करीं? साले चए त अलाह साईं तव्हांखे अञा वधाए, मां साईं पंहिंजे लाइ कोन थो घुरां, मां पंहिंजे लाइ साईं कोन थो घुरां। पर जे मां पंहिंजे लाइ बि घुरांव न त मां बि साईं घटि कोन आहियां। तव्हांखे ख़बर आहे त मुंहिंजो पीउ बि समुंड जो बादशाह हो, पर साईं मां पंहिंजे लाइ कोन थो घुरां, मां बादशाह बदर जे लाइ तव्हांजी धीउ जो संग थो घुरां, जेको अजम जो वॾो बादशाह हुआ। हुनजो पीउ बादशाह शहरमान, उनजी ताक़त जो ढाको सॼे दुनिया में मशहूरु आहे। जेकॾहिं तूं पाण खे बादशाह थो सम्झी त बादशाह बदर तोखां वॾो बादशाह आहे। जेकॾहिं तुंहिंजी दावा आहे त तुंहिंजी धीउ सुहिणी आहे त बादशाह बदर सां भेंट कंदे त उहो तुंहिंजी धीउ खां वधीक सुहिणो। जेकॾहिं हसब नसब जी ॻाल्हि कंदे त उहो हसब नसब में बि तोखां वधीक आहे। बादशाह सलामत, तुंहिंजी धीउ जेका आहे नेठि हिकु न हिकु ॾींहुं तोखे उहा परिणाइणी आहे। ऐं जेकॾहिं तोखे परिणाइणी बि आहे त पोइ मां तव्हांखे अर्ज़ु इहो कंदुसि त मुंहिंजे भाणज खां वधीक ॿियो केरु उनजो जे लाइक़ु न आहे। बादशाह जो सालिया जूं इहे ॻाल्हियूं ॿुधियूं त बादशाह अञा कावड़ में अची वियो। ईअं सम्झ त विफलणु लॻो, ॼण बादशाह सफ़ा विफलणु लॻो। सालिया खे चई त कुता, तो जहिड़ो माण्हू मूंसां ईअं थो ॻाल्हाए ऐं हिन भरी दरबार में मुंहिंजी धीउ जो नालो थो वठे ऐं चईं थो त तुंहिंजी भेण गुलनार, उन जो पुटु उहो असांजे हम्पल आहे। तूं केरु, तुंहिंजी भेण केरु, उनजो पुटु केरु ऐं उन जो पीउ केरु? तूं अहिड़ियूं ॻाल्हियूं थो करे।
ऐं ईअं थो मूंसां मुखातिबु थिए, मुंहिंजे धीउ जे मुक़ाबले में तुंहिंजी हैसियत कुते खां वधीक न आहे। ईअं चई हिन पंहिंजे ग़ुलामनि खे आवाज़ु ॾिनो, ग़ुलामो हिन मरदूद जी मुंडी कटियो, सर कटियोसि। ग़ुलामनि तलवारूं कढियूं ऐं जीअं हिन ॾे अचणु लॻा त हे जान बचाए वठी महल मां भाॻो। हे जीअं महल मां भाॻो, महल जे ॿाहिरें दरवाज़े ते पहुतो त हिन ॾिठो त हिन जा मिट माइट, छो जो हिन जी माउ खे खुटको हो, हिन जी माउ हिनखे अॻे ई सम्झायो त उहो बेवकूफ़ बि आहे, ताक़तवर बि आहे, हुन सां अहिड़े नमूने जी का ॻाल्हि बि न आहे करणी। उन्हनि खे जो खुटको हुयो त हिन जा नौकर चाकर, हिन जा ॿिया जेके मिट माइट, सौट मासात जेके हुआ, उहे सभु दरवाज़े ते जम थिया। 1000 खां अंदाज़नि उहे माण्हू मथे, सभिनी खे हथियार, ज़रूं बदल पातल, तलवारूं, नेज़ा। उन्हनि जो सालिह खे ईअं भॼंदे ॾिठो, पुछियुसि ॾे त ख़बर ख़ैरु त आहे। उन्हनि सां हिन सॼी ॻाल्हि कई। हे उहे ई माण्हू आहे जिन खे हिन जी माउ, छो जो उनखे खुटको हो, उन हिन जी मदद लाइ मोकिलियो त तव्हां उते वञो, मता काड़ी ॻाल्हि थी। हुननि बि जो सालिह जो किसो ॿुधो त हुननि खे बि पक थी त बादशाह बराबरि वॾो बेवकूफ़ ऐं ज़िद्दी आहे। हू घोड़नि तां लथा, घोड़नि ते चढ़ियल हुया, घोड़नि तां लथा, तलवारूं सिधियूं करे बादशाह जे महल में अंदरि विया। जीअं महल में अंदरि विया, ॾिठुनि त बादशाह कुर्सीअ ते वेठो। बादशाह खे ॿाहिरि जी का ख़बर न हुई, बादशाह जी अञा सालिह ते ॼण कावड़। हे जीअं अंदरि वञी बादशाह जे जीअं साम्हूं पहुता त बादशाह जो हुननि खे खुलियल तलवारूं, उघाड़ियूं तलवारूं हथनि में ॾिठियूं त बादशाह पंहिंजे नौकरनि खे सॾे चयो त हे मर्दूद हे कीअं अंदरि आया आहिनि ऐं हिननि खे मारियो। पर हे हुननि जी बेख़बरी में जो अंदरि आया हुआ त हू पाण हिन जा नौकर या हिन जा जेके ग़ुलाम हुया, उहे पाण संभाले न सघिया। कुझु मारिजी विया, कुझु भॼी विया। सालिह हिननि सां गॾु हुजे, सालिह हिन सां गॾु जेके हिन जा माइट आया, उन्हनि सभिनी नौकरनि चाकरनि खे भॼाए ऐं बादशाह खे पकिड़े, बादशाह खे खणी ॿधो, कुर्सीअ तां लाहे बादशाह खे खणी ॿधो। हे हेॾो जो इनकलाब अची वियो महल में, शहज़ादी जोहरा खे ख़बर पई त हिन जो पीउ गिरफ़्तार थी वियो। जेके अंदरि लश्कर हुयो, उहो लश्कर मारिजी वियो। ईअं ई थींदो हो, मुल्कनि ते कब्ज़ा थींदा हुआ त पोइ जेके हुननि जे ख़ानदान वारा हूंदा हुआ त पोइ वरी उन्हनि खे बि अज़ाब ॾिबा हुआ। माना इहा हिकिड़ी रस्म हूंदी हुई, रिवायत इहा ई हलंदी हुई। सो शहज़ादी खे जो ख़बर पई त पीउ हिन जो गिरफ़्तार थी वियो आहे, हिन जो लश्कर मारिजी वियो आहे, त हुन सोचियो त हाणे ज़ाहिर आहे मूंसां बि हालत थींदी। हूअ महल मां निकिरी वठी भॻी। ॿाहिरी माण्हू त हुया, सो हलंदी हलंदी अची हिकिड़ो ॿेट हुजे, उन ॿेट में हिकिड़ो वॾो वणु हुजे, उन वण ते चढ़ी, उन वण ते चढ़ी, उन वण में वञी उते लिकी वेही रही। जेॾीमहिल हिन ॿिन्ही लश्करनि जी पाण में लड़ाई थी ऐं बादशाह जा कुझु ग़ुलाम मारिजी विया ऐं कुझु ग़ुलाम ॿाहिरि निकिता, पाण बचाए भॻा, त बादशाह बदर उहो अंदरि कोन आयो, उहो ॿाहिरि हुयो। मामो हुनखे वठी आयो, पर अंदरि महल में वठी न आयो हुउसि। उन जो इहा अफ़रा तफ़री ॾिठी त उन पुछा कई, ग़ुलामनि सॼी हिनखे हक़ीक़त ॿुधाई। ॿुधायुसि त बादशाह गिरफ़्तार थी वियो। हिन जो ॿुधो त बड़ा बादशाह गिरफ़्तार थी वियो आहे, हे परेशान थी वियो। दिलि में चई त बड़ा सॼी मुसीबत त मुंहिंजे करे थी आहे। हिन खे बि पंहिंजी जान बचाइण जी ॻणती लॻी त हे हेॾो इनकलाब अची वियो आहे, बादशाह जा माण्हू बि ॻोल्हा कंदा हूंदा। हे बि फ़िलहालु जान बचाइण लाइ वठी भॻो, पर हिन खे बि सम्झ न पई अचे त वञा काॾे। हिन बि खणी मोह कयो। इत्तफ़ाक़ अहिड़ो, रब जी कुदरत अहिड़ी
या तक़दीर जा के फ़ैसिला थींदा आहिनि। हे बि अची उन जज़ीरे में पिया जिथे शहज़ादी जोहरा लिकियल आई। हे बि हलंदो हलंदो उन वॾो वणु हुजे, उन वण जे हेठां अची बाक़ाइदे साणो थी किरी पियो। साणो थी ऐं किरी पियो। पंहिंजी तक़दीर ते सोचे पियो, पंहिंजी क़िस्मत ते सोचे पियो। पर हाणे हिन खे इहा ख़बर न हुई त हिन जे तक़दीर जे परदे में छा छा लिखियलु आहे। ईअं हेठि किरी ईअं सुतो पियो हुजे, ईअं मथे निहारे पियो वण में। ईअं ओचितो हिन जी नज़र शहज़ादी जो मथे चढ़ी वेठी हिन जी शहज़ादीअ ते नज़र पई। हे बि जो किरियो अची खड़को करे अची पहुतो त शहज़ादीअ बि ॾिठो त को माण्हू आयो आहे। उहा बि उते लिकियल ई लहे कान पई, उहा बि हिरास में ई। उन बि हिन खे ॾिठो, हिन बि हुन खे ॾिठो। हिन जो ॾिठो, दिलि में चई त अलाह न भुलाए त जहिड़ी मुंहिंजो मामो हुनजी नेकी पियो करे, हुनजे सूंहं जी ॻाल्हि पियो करे, त जहिड़ी हीअ सुहिणी आहे त भला इहा साॻी शहज़ादी न हुजे। जेकॾहिं शहज़ादी जोहरा न आहे त थी सघे थो त इन खां वधीक बि को दुनिया में ख़ूबसूरत माण्हू हुजे। हीअ सोच में अची वियो। कीअं ख़बर पए केरु आई? जेकॾहिं आई आहे त पोइ त हाणे इनखे मां पाण पंहिंजी शादीअ जो निकाह जो पैगाम ॾींदुसि। उथियो, कपिड़ा छंडे उथियो, मथे वण ते निहारे पियो। निहारे उनखे सां ॻाल्हाई त केरु आहे तूं? हिते तोखे केरु वठी आहे? जोहरा बि हिनखे ॾिठो। हे बि बराबरि जहिड़ी तहिड़ी त हस्ती कोन हो। जे जोहरा हुई त हे बि जोहरा खां घटि कोन हो। हुन बि ॾिठो त बराबरि माण्हू न आहे, को फ़रिश्तो। शहज़ादी हिनखे चयो त मां शहज़ादी जोहरा आहियां। महल में जहिड़ो थियो आहे, मुंहिंजो पीउ क़ैद थियो आहे, पंहिंजी जान बचाइण लाइ मां भॼी हिते आई। साले ऐं उनजी फ़ौज मुंहिंजे पीउ खे ते चढ़ाई कई आहे, फ़ौज क़तलु कई अथनि, मुंहिंजे पीउ खे ऐं बाक़ी जेके बचा आहिनि गिरफ़्तार कया। मूंखे अॼु भउ थियो त किथे मां न मारिजी वञा। मूंखे त हाणे इहा बि ख़बर न आहे त मुंहिंजे पीउ जो हशर छा थियो। मां हिते अची तॾहिं लिखी। हेॾा बदर सां बि असांजी हालत ई, बदर बि पंहिंजी जान बचाइण लाइ हिते अची पहुतो। हिकिड़ो माना अजीब ग़रीब इतफ़ाक़ थी वियो, जंहिं ॿिन्ही खे ओचितो अची पाण में मिलाए। दिलि में चई त भला सुठो थियो जो हिन जो पीउ गिरफ़्तार थियो, उन जे करे भला मुंहिंजी मुराद त पूरी थी। हिन खे चई त हेठि लह, हेठि लह, ड्रिज न। हे सॼो फितनो फ़साद जेको थियो आहे, जेको महल में थियो आहे, जेका बि अफ़रा तफ़री थी आहे, माण्हू आहिनि, इन सॼे जो सबबु तूं ऐं मां आहियूं। मां आहियां अजम जो बादशाह बदर, सालियो मुंहिंजो मामो आहे। मुंहिंजे चवण सां ई उन तुंहिंजे पीउ ॾे वियो हो शादीअ जो पैगाम कर। तुंहिंजे करे ई मां पंहिंजो मुल्क छॾे आयो आहियां। अलाह जी कुदरत आहे जो वहम गुमान ई कोन, ख़्वाब ख़्याल ई कोन, ॿिन्ही खे अची रब सां हिते मिलायो आहे। हाणे तूं लह, मूंसां गॾु हल पंहिंजे पीउ जे महल में। मां पंहिंजे मामे खे चवां थो त हिननि खे छॾे, मां इज़त वारे हिलाल तरीक़े सां तोसां शादी करणु थो चाहियां। हिन जूं ॻाल्हियूं ॿुधी हूअं त हिनखे बि वणी पियो, पर हिन जो हाणे हिन जो सॼी हक़ीक़त ॿुधी दिलि में चई माना हिन जे करे सॼो किसो पेश थियो आहे। मुंहिंजो पीउ बि क़ैद हिन जे करे थियो आहे। हे मुंहिंजे पीउ जा वफ़ादार सिपाही, उहे बि हिन जे करे मारिजी विया। मां बि पंहिंजे महल मां भॼी जान बचाइण लाइ अची हिन ॿेट में पनाह वरिती आहे, इहो बि हिन जे करे।
हाणे हिन सां चाल हलणु खपे, चाल हलणु खपे। छो जो हिन त चङाई न कई आहे। हिन चयसि त मलकाए गुलनार जो पुटु बादशाह बदर तूं आहे? हिन चयो त हा। हिन चयसि त ख़ुदा मुंहिंजे पीउ खे सम्झ ॾे जो तो जहिड़ो सुहिणो सेबितो उनखे बि मुंहिंजे पीउ क़बूल न कयो। मुंहिंजो पीउ ॾाढो वीचारो अकुल जे हिसाब मां कमु अकुल आहे, सम्झ पूरी सारी अथसि। मुंहिंजे पीउ जेको तव्हांखे चयो उहो दिलि में तव्हां न कयो। इहे लथी वणता। हिन चयसि त शहज़ादी मुंहिंजे मामे जेका न तुंहिंजी तारीफ़ कई, ईअं सम्झो मुंहिंजे मामे त 10हों हिसो मस बयानु कयो, तूं त अलाए छा आहीं। शहज़ादी हिन जे वेझो अची ऐं ईअं ओचितो शहज़ादी हिन जे मुंहं ते थुक हई। थुक हणी ऐं चयईंसि त इंसानी सूरत छॾे अहिड़ी सुहिणी झिरकी थी जंहिंजा पर अछा चुंब ऐं टंगूं ॻाढ़ियूं हुजनि। हिन अञा ईअं मस चयो, बदर जेसि ताईं पाण संभाले हिन अञा इहे मस लफ़्ज़ चया त बादशाह बदर हिन जे साम्हूं माण्हूअ मां मटिजी हिकिड़ी सुहिणी झिरकी थी वियो